करीमाबाद जे अहम कारोबारी शख्सियत पाकिस्तान पीपल्स पार्टी से वागापियल नौजवान आसिफ अली खोखर जंजी सीएम सिंध सैयद मुराद अली शाह साहब से मुलाकात। दिलबर सिंधी जे रिपोर्ट मुताबिक करीमाबाद सेवण लग MNA सरदार सिकंदर रायपोटो जंजी इसरार ते संदस हाउस ते वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब ऐं ॿियनि अहम शख्सियतनि जी मान में लंच पार्टी रखी वई, जैमें करीमाबाद जे कारोबारी शख्सियत पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान सेठ आसिफ अली खोखर, रईस हबीबुल्ला रायपोटो, रईस शुजा रायपोटो, रईस मोहम्मद हुसैन राजा रायपोटो ऐं ॿियनि जी मुलाक़ात। जंहिंखां पोइ आसिफ अली खोखर करीमाबाद शहर जे अहम मसइलनि ते कचहरी कई। करीमाबाद शहर नेशनल हाईवे ते मुक़िम आहे, पर बदकिस्मती सां शहर जी का बि बुनियादी सहूलियत फराहम न थी आहे। असां गुज़ारिश कयूं था त सरकार खे त शहर जी सर्वे करे असांखे स्कूल, ड्रेनेज सिस्टम ऐं अस्पताल जूं बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि।